ट्रैक्टर जो ड्राइवर हो ट्रैक्टर वाईंदो मजूरी कंदो गरीब हो मिसकीन हर भरू कश्मीर में खंबे पुलिस खणी वई मांदे या जड्डियां चार बारो महीनो कोने वो मुंहिंजो मुयो हो वरी मूंखे ज़ुल्म हे पुलिस कयो आहे मां काॾे वञा। नाज़रीन, घोटकी पुलिस हथां 2 ॾींहं अॻु 2 नौजवाननि खे कूड़े मुक़ाबले में फुल फिराए कयो वियो हुयो। उन्हनि मां हिकु नौजवान मजीद शर जे वारसनि वटि कचे जे ॾोराहे इलाइक़े में पाणी मां झागे SS न्यूज़ जे टीम पहुची वाक़े बाबति असल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल मजीद शर पुलिस चौकी ते खीर पहुचाईंदो हुयो, मथसि कंहिं बि थाणे ते को केस दाख़िल न हुयो। उन हवाले सां पेश आहे गुल सुमरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, बिल्कुलु असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कश्मीर जे कचे वारे इलाइक़े गियलपुर। गुज़िरियल 2 ॾींहं पहिरियां जेका हथियार बंद इंडस हाईवे कश्मीर वैन स्टैंड ते 2 नौजवाननि खे हथियारनि जे ज़ोर ते खंबे गुम करे वियो, जंहिं मंझां मजीद अली शर ऐं रहीम बख्श मदारी। जॾहिं तव्हां घोटकी पुलिस कल मुबैना मुक़ाबिलो ॼाणाईंदे मजीद शर खे फुल फराए करे छॾियो आहे। वधीक असां मजीद शर जा वालिद मदद अली शर मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। तव्हांजो साईं चवणु इहो आहे त मुंहिंजो ट्रैक्टर जो ड्राइवर हो ट्रैक्टर वाईंदो मजूरी कंदो गरीब हो मिसकीन हर भरू कश्मीर में खंबे पुलिस खणी वई आहे। न जाइज़ न को केस था न को कुछ हे थाणो खड़ो आहे इन जे पुलिस जो न ॾोहारी आहे न वध न घटि हरू भरू मुंहिंजो न जाइज़ मुड़ुस कतल करे छॾियो। मांदे या जड्डियां चार बारो महीनो कोने वो मुंहिंजो मुयो हो वरी मूंखे ज़ुल्म हे पुलिस कयो आहे मां काॾे वञा। मुंहिंजा उहे फट कोन्हे मुंहिंजा भई चुप कर छा कयां चुप हेतिरो मुंहिंजो छोकिरो हो ॿुधो ई पोइ हिन छोकिरे जेतिरो पंहिंजे मौत मुंहिंजो बीमारी थी हे ज़ुल्म मां सां हे चवंदा मैं काॾे कयां नंढड़ा ज़ुल्म मां सां थियो वेंदो आहे जान मुड़ुस मां काॾे वञा। मक़तूल मजीद अली जे वालिद सां मदद अली जूं ॻाल्हियूं ॿुधियूं था। कल 2 ॾींहं अॻु कश्मीर मां हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे पुट खे 2 जेके गाॾी सवार हुया अगवा करे विया हुया। जॾहिं तव्हां घोटकी पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मुंहिंजे पुट खे नाहक क़तल करे छॾिया हुयो। वधीक हिन चयो था असीं हिन टाइम जेका रिहाइश पज़ीर आहियूं हिकु चौकी ते आहियूं कश्मीर अंदरि छा पूरे पाकिस्तान अंदरि ना ई मुंहिंजे नंढड़े ते का NC आहे ना ई FIR आहे। वधीक हिन SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म पाकिस्तान हाई कोर्ट सिंध IG सिंध खां मुतालबो कयो आहे तव्हां साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे मक़तूल मजीद अहमद जे वालिद सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु गुल सुमरो SS न्यूज़ कश्मीर।